अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असां हिते मदीजी में हिकिड़ी कैंप ते वेठा आहियूं। हिते व्याजनि खां मुतासिर हिकु नौजवान वेठो आहे जेको व्याज खोरनि जे हथारां इंतहाई परेशान आहे। हिनखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मौतमार माना धमकियूं मिलंदियूं रहियूं आहिनि। असां वटि हिते व्याजनि जो हिकिड़ो अहिड़ो नेटवर्क मज़बूत ठहियलु आहे जंहिं हिते आम माण्हूअ जी ज़िंदगी ॾाढो अजीरन करे छॾी आहे। व्याजखोर जेके आहिनि उहे ॾाढा शातिर दिमाग़ माण्हू आहिनि। उहे हमेशह ग़रीब जो शिकार कनि था, कॾहिं बि अमीर खे नथा जेको आहे पंहिंजो शिकार बणाइनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु असांजो हिकु ॾोहारी तबिको बि ग़रीब खे यरगमाल कयो वेठो आहे, ग़रीब खे शिकार करे थो। त जेको व्याजखोर तबिको आहे उहो बि ग़रीब खे शिकार करे थो। त ग़रीबनि खे माण्हू चवनि था दादा पोइ अहिड़ा आहिनि त पैसा वठनि छो था। असां इहो था चऊं त उहे भला आहिनि त ग़रीबनि खे व्याज ते पैसा ॾियनि छो था। सो हीउ मुतासिर वेठो आहे। भाऊ छा जेको आहे तो तव्हां मसइलो आहे, कंहिं तव्हांखे तंग कयो आहे? अब असां मदे जी खां था असां ॻाल्हायूं। मां सदोरो शेख थो ॻाल्हायां। मां व्याजनि जे हज़ार खां एतिरो बेज़ार थी वियो आहियां जो माना मूंखे न बचा था वणनि न घर थो वणे। मां पंहिंजी ज़िंदगी खां ई मां बेज़ार थी वियो आहियां। चवां थो त मां जो मरी वञा हिन ज़िंदगी खां त उहो बहितर आहे जेको मां ॿचिड़नि खे ॿ टे मानी बि नथो ॾेई सघां। जीअं मां पघार खणंदो आहियां, सैलरी पंहिंजी नेशनल बैंक मां खणंदो आहियां त उहा ई मुंहिंजी ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि उहे व्याजी, उहा ई मुंहिंजी माना जीअं बैंक खां निकिरां थो उहे पैसा मूंखां ॿाहिरि उतो जो उतो सही वठी था वञनि। अच्छा, इहो तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां इहे व्याज ते पैसा कॾहिं खया, छो खया ऐं घणा खया? साईं आसिफ़ नालो आहे हुनजो, उनखां मां 2,60,000 वरितो हो साईं। आसिफ़ केरु आहे? पवार आहे साईं ज़ात जो। ठीकु आहे साईं। उनखे साईं 2 साल अवल मां उनखां इहे वरिता, उनखे जा मां 26,000 इनखे मां हर महीने व्याज ॾींदो आहियां। 2 लख रुपया तव्हां वरिता उनखां, उनजो 26,000 उनखे व्याज ॾींदा हो। 2,60,000 वरितो हुमांसि। 2,60,000 तव्हां आसिफ़ पवार खां वरिता, उन ते तव्हां हर महीने उनखे 26,000 व्याज ॾींदा? 26,000 असां उनखे व्याज ॾींदा हुआसीं। हुन टाइम खे थींदो 2 साल थी विया आहिनि साईं। पोइ कंहिं में मां ॾींदो हुमांसि, कंहिं में न ॾींदो हुमांसि। पोइ हलंदे हिन हिकु क़दर मां जे घर आयो, मूंखे धमकियूं ॾिनई, हिन कई हूं कई। ॿियो बि हमरा ठीकु आहे। हाणे तव्हां उहो अञा ताईं उनखे तव्हां पैसा ॾींदा आहियो? ॿुधो न साईं, मां हुनखे अञा ताईं ॾींदो आहियां। हिकु चकर मुंहिंजे दर ते आयो माण्हू बि वठी आयो। उहो ठीकु आहे, उन ते अचूं था, उन ते अचूं था। ॿियो कंहिंखां तव्हां खया? ॿियो साईं इहो नालो अथसि अज़हर जतोई आहे, हुनजा साईं हो 5 लख मां ॾे। 5 लख तव्हां उहो कॾहिं वरिता आहिनि उनखां? उनखे साईं 8 खां 9 महीना थी विया आहिनि। उनखां हाणे वरिता अथव माना 8 खां 9 महीना? 8 खां 9 महीना थी विया। उनखे घणो ॾींदा आहियो? उनखे साईं असां 50,000 हर महीने व्याज ॾींदा आहियूं। ठीकु आहे। 50,000 हिनखे, 26,000 उनखे, यानी कि 76,000 रुपयो तव्हां हर महीने साईं ॾींदा आहियूं। असांजूं जेके टोटल पघार आहिनि उहे इन्हनि ॾे वेंदियूं आहिनि साईं। असां खाइण खां बेज़ार। कंहिं जूं पघारूं? साईं मुंहिंजी पघार आहे, मुंहिंजी अमड़ जी पघार आहे, मुंहिंजी भाउ जी पघार आहे, मुंहिंजी सही पघार आहे। माना ईअं साईं लोन कटे मूंखे 20,000 मिलंदी आहे पघार। हा, अमड़ जी सही वधि त 23,000, इहो 26,000 पघार अमड़ जी आहे, उनजी बि लोन निकितल आहे। ठीकु आहे साईं। भाउ आहे, उनजी बि 23,000 उनजी पघार आहे साईं। ठीकु आहे साईं। हीअ असांजी अमड़ आहे साईं। ठीकु आहे न। इन एतिरो असांखे इन्हनि बेज़ार करे छॾियो आहे त असां माना ईअं सम्झ ख़ुदिकुशी करण जहिड़ा थी विया आहियूं साईं। ठीकु आहे। हाणे जेको आहे तव्हां जॾहिं उन्हनि खे चओ था तव्हां व्याज ॾी, पहिरियों त इहो मूंखे ॿुधायो न महिरबानी करे त तव्हां इहे 7-8 लख रुपया जेको व्याज खयो आहे त कहिड़ी मजबूरी तहत खयो? इहा साईं मुंहिंजी अमड़ बीमार हुई पई, अमड़ हार्ट अटैक थियो, इस्पताल हुई, दाख़िल हुई साईं यकी लाड़काणे में साईं। पोइ असां हुन मजबूरी खां असां वरिता हुआसीं पैसा। असां हाणे बि मञूं था उन्हनि जा पैसा आहिनि पर ॾींदासीं, पर उन्हनि खां असां 2-3 सां उन्हनि खे ॾेई विया आहियूं। 2 साल थी विया आहिनि असां ॾींदा था अचूं, पर उन्हनि जा अञा लहनि नथा, उन्हनि जा हथूं मथे चढ़ंदा था अचनि। ठीकु आहे। त हाणे मक़सदु आहे त तव्हां जॾहिं चओ था त तव्हां उन्हनि खे ॾींदा ईंदा आहियूं, त हाणे मसइलो छा आहे? मसइलो इहो ई आहे त साईं हो था चवनि त हाणे आसिफ़ थो चए त तोड़े 4 लख थी विया आहिनि मुंहिंजा। ठीकु आहे न। 2.5 लख तव्हां वरिता हुअसि, ॾींदा जो ईंदा हुअसि त ॾींदा हुआसीं त हुनजो सही कमीशन आहे न, कमीशन जे मथां कमीशन हणंदो आहे। अच्छा, हीअं थी हूंदो त जेके तव्हां महीना न ॾिना हूंदा उहे उन माना प्लस कया हूंदा? हा, व्याज जे मथां वरी व्याज थो हणे। माना हाणे फ़र्ज़ु कर 10,000 व्याज में को खुटा त वरी 10,000 मूर में थो हणी छॾे। ठीकु आहे। हाणे ईअं चऊं त माना 2.5 लख मां घणा थी विया अथव? 4 लख हुनजा 2.5 लखनि मां थी विया ऐं तव्हां 26,000 हुनखे अलॻि सां ॾींदा बि ईंदा आहियो। ऐं हेॾां अज़हर साहब जो छा मसइलो आहे? अज़हर साहब जो उनजा 5 लख आहिनि,
5 लख मां बि जा अथऊं 50,000 कटियो हो साईं। सही उहो 50,000 कटे त चई उहो मां ख़र्ची आहे इहा साईं असांजी, सम्झी। बाक़ी 4.5 लख उन्हनि जा असां उन्हनि खां वरिता आहिनि, ठीकु आहे। उन ते असां उनखे 50,000 हर महीने असां उनखे 50,000 ॾींदा आहियूं, ठीकु आहे न। पर हाणे वसियत हुई असांखे त ॾियूं पिया, हाणे वसियत असांखे न आहे जो असां उनखे ॾियूं। असां महिरबानी असां अपील था कयूं नजफ़ ख़ान खे, कमारे खे, जेके सर्दी वारा आहिनि, एसपी थी वियो, सूबेदार थी वियो, असां अपील था कयूं त बाबा व्याज ख़तमु करे जेको उन्हनि जो मुहर आहे असांजे बीहे थो असां ॾींदासीं बाबा। उनजो मुहर हाणे घणो अज़र जो घणो मुहर आहे? सही, हाणे हूअं त साईं उनजा हूअं त 4.5 अथसि, हूअं त असांखां ॿीण वठी वियो आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां मुहर ॾियण था चाहियो नी, त मुहर घणो आहे उनजो? उनजो साईं 4.5 लख। 4.5 लख अज़र जो मुहर आहे। ऐं आसिफ़ जो घणो मुहर आहे? आसिफ़ जो साईं मुहर आहे 2,60,000। 2 लख उहे तव्हां ॾियणु चाहियो था? जी साईं, असां ॾियण लाइ तयारु आहियूं। हिन वक़्तु माना जेको आहे उहे छा था चवनि तव्हांखे? आसिफ़ थो चए त साईं तो ॾे 4 लख खां बि अञा मथे थी विया न ॾींदे त चई तोखे गोली हणंदुमि ऐं तोखे मारींदुमि मां, तोखे मदे जी शहर में निकिरी ॾिस, मां तोखे ॾिसां थो कीअं थो निकिरे तूं। चई ठीकु आहे। ऐं अज़हर छा थो चवे? अज़हर बि इहा ई धमकी ॾिनी आहे, जो चई मां पैसा मञींदुमि न, बासींदुमि न, जो मुंहिंजा तो ॾिया आहिनि। बाक़ी तोखे मां ॾिसंदुमि त तूं मदे जी में कीअं थो रहे, ऐं तोखे मां ॾिसी रहंदुमि तूं कीअं थो माना मदे जी में रहे थो तूं। हाणे तव्हां छा अपील करणु चाहियो था? असां अपील इहा था कयूं त नजफ़ ख़ान कमारे खे असांजी इहा दरख़्वास्त आहे, अपील आहे। असां हुनजा आहियूं, मदे जी हुनजी आहे। व्याजी एॾो असांखे तंग कयो आहे, एॾो बेज़ार कयो आहे, असांजा घर तबाह थी विया आहिनि। हले भले कोई असांजा घर ॾिसे। मुंहिंजा ॿार स्कूल वेंदा हुआ साईं, इन्हनि व्याजनि जे तते साईं मुंहिंजा ॿारनि जी स्कूलनि जी पढ़ाई बंदि थी वई आहे। मुंहिंजा ॿारनि जी जेकी फीस आहे दाख़िला जी साईं, मां उहा बि न पियारे सघियो आहियां। एतिरे क़दे मुंहिंजो घर जो गैस जेको आहे, गैस जेको घर जो आहे उहो बि साईं बंदि थी वियो आहे, उनखे बि तालो लॻी वियो आहे। मां वटि मीटर जा बिल पिया आहिनि, जा उहे अञा ताईं तव्हां भले हलो न्यूज़ जी अख सां तव्हां भले ॿियनि खे बि ॾेखारियो त मुंहिंजे घर जी लोकेशन छा आहे, जब मुंहिंजे घर में कोई अहिड़ो सामान आहे जो मां खपाए इन्हनि खे ॾियां, मां पंहिंजी जान छॾायां। मुंहिंजे घर में बि अहिड़ो को सामान न आहे जो मां इन्हनि खे ॾियां। मां मजबूर थी मां पंहिंजो हिते निकितो आहियां। मां पाण शरीफ़ आहियां, नौकिरी वारो आहियां। मां गवर्नमेंट हॉस्पिटल में मुंहिंजी नौकिरी आहे, मां मुलाज़िम आहियां, सरकारी सीपर आहियां। मां पाण मदे जी हॉस्पिटल में साईं, मां पाण इज़त वारो आहियां। मां चवंदुमि त मां पंहिंजे रोड ते अची वियां, मजबूरनि मां हिते आयो आहियां। मुंहिंजे दर ते अचनि था, धमकियूं था ॾियनि, तोखे मारींदासीं, तुंहिंजे भाउ खे मारींदासीं, तोखे कूड़े केसनि में तोखे ॿधाईंदासीं, तुंहिंजा चेक असां वटि तूं चेक बि तव्हां उन्हनि खे ॾिना आहिनि? हा साईं, हा चेक आहिनि उन्हनि वटि। चेकनि जे ज़रिए ते तोखे ॿधाईंदासीं, तुंहिंजे भाउ खे ॿधाईंदासीं। चेक छा मतिलबु तव्हां सही करे ॾिना आहिनि चेक तव्हां उनखे? चेक साईं, चेक बुक ई उन्हनि वटि आहे, जॾहिं पघार थींदी आहे। चेक बुक त उन्हनि खे आहे, ख़ाली आहे, सयूं भरियल आहिनि चेक? ख़ाली साईं उन्हनि वटि आहिनि साईं। कहिड़े कम जो आहे? उहे उन्हनि वटि हूंदा आहिनि, उहे हिकिड़ो पनो चेक जो ॾींदा आहिनि, माण्हू बि पघार खणी ईंदा आहियूं, उहा पघार उतो जो तो खणी वेंदा साईं। हा ठीकु आहे भाऊ। ॿियो तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे त तव्हांखे सिर्फ़ु इन्हनि जो ई व्याज आहे हिते पैसा खयल आहिनि या कुझु ॿियनि जा बि आहिनि? साईं हाली फ़िलहालु त इन्हनि जा बि आहिनि, कुझु हिकु ॿ था ॿिया बि आहिनि। उन्हनि पर चयो आहे त बाबा तूं जीअं तूं चवंदे असां उहे कंदासीं। बाक़ी तव्हांखे तंग सिर्फ़ु हे था? हा, इन्हनि जो साईं घणो लोड आहे, इन्हनि जूं धमकियूं बि आहिनि, मारण जूं बि। मुंहिंजी ज़िंदगी खे नुक़सानु आहे, मुंहिंजे भाइरनि खे बि नुक़सानु आहे, अज़हर खां ऐं अज़हर जतोई खां, ऐं ॿियो आसिफ़ पंवर खां मूंखे नुक़सानु आहे। उहे मूंखे धमकी ॾेई विया आहिनि त तोखे असां गोली मारींदा, गोली हणंदासीं। बयान आहे बना चा असां जो व्याज असांजो ख़तमु थी वञे, असां जेको मूड़ वरितो आहे हिन खां अज़हर खां असांखां उहो वठे। अच्छा, हा हाणे जेको आहे हिन तरफ़ जो कुझु टाइम पहिरियां भाऊ चए थो त अज़हर न्यापो कयो आहे त तव्हां खां असां मोड़ वठंदासीं, त हुनजी ॻाल्हि ते एतबार कंदो या विच में को माण्हू आणींदो? हा ॿुधायो। इहा अञा सही ख़बर न आहे पूरी। उहा जेको हाणे थींदो फ़ैसिलो उहो असां रखियो आहे, जेको अलाह ते रखियो आहे, जेको हाणे जो अगरि तव्हां सां हू ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहिनि त तव्हां उन्हनि ते एतबार कंदो या तव्हां उन्हनि खे छा था मसइले जो को हल त ॾियो? साईं उहो सही कोई विच में कोई आयो त असां बि साईं उनखे पोइ ॾिसंदासीं, को चङो माण्हू आयो त चङा मिसाल आहे कहिड़ा, उहो एतमाद जंहिं ते रखो न। पर असां त साईं हिन टाइम कानून जो रस्तो इख़्तियार कयो आहे। असां साईं कोर्ट विया आहियूं साईं जी, उते अपील कई आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। मां तव्हां छा परेशान? ॿियो जेको इहो त आसिफ़ इहो थो करे, बसि न ॾींदा त तोखे मारींदासीं, घर में अची धका त हणनि जा इहो चवंदासीं विढ़ूं त विढ़ंदासीं।
न ॾींदासीं त अमा तव्हां व्याज जेको पैसा खया कहिड़ी मजबूरी ते? मजबूरी ईंदा बा बच्चा नंढा नंढा बिना हा मां पाण बीमार आहे नंढा नंढा बच्चा बि आहिनि सॼा असांजे ॻिची में आहिनि बीमारी भरियूं घरनि जा ख़र्च आहिनि पोइ हिन जे लाइ चऊं था असां व्याज माफ़ु करे जेके हुननि जी आहे उहा भलिया वठनि किस्त करे